खाबी धुर जी सियासत ऐं तरक़ी पसंद अदब जे हवाले सां कीरत बाबाणी उन्हनि शख्सियतुनि मां हो जन वटि अदब रुगो तख़लीक न पर समाजी तब्दीली जो हथियार हो। हू उन नस्ल सां तालुक रखंदड़ हो जेको बरतानवी साम्राज, जागीरदारी इस्तेहसाल ऐं तबक़ाती नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ जदोजहद कंदे सियासी शऊर ताईं पहुतो। दादा कीरत बाबाणी शागिर्दी वारे ज़माने में क़ौमी आज़ादी जी तहरीक सां लाॻापियल रहियो, पर अॻिते हली हशू केवलरामाणी, कामरेड सोभो ज्ञानचंदाणी ऐं ॿियनि तरक़ी पसंद अॻवाननि जी सोहबत में मार्क्सी फ़िक्र ॾांहुं माइल थियो। हू सिंध स्टूडेंट्स कांग्रेस ऐं तरक़ी पसंद शागिर्द तहरीकुनि जो सरगर्म कारकुन रहियो। कीरत बाबाणी सिंध में तरक़ी पसंद अदब जी उन तहरीक जो अहम हिस्सो हो जंहिं नई दुनिया, किताब घर, सिंधी अदबी संगत ऐं अदबी क्लासनि ज़रिए सिंधी अदब में हक़ीक़त निगारी, तबक़ाती शऊर ऐं समाजी इंसाफ़ जी सोच खे फ़रोग़ ॾिनो। हुन जे फ़िक्र जो मर्कज़ पोरियत इंसान, हारी, मज़दूर, मज़लूम तबिक़ो ऐं क़ौमी आज़ादी हो। संदसि कहाणियुनि, मज़मूननि ऐं तनक़ीदी लिखड़ियुनि में इस्तेहसाली क़ुवतुनि ख़िलाफ़ मुज़ाहिमत ऐं इंसान दोस्ती जो पैगाम नुमायां नज़र अचे थो। विरहाङे खां पोइ पाकिस्तान में कम्युनिस्ट कारकुननि ख़िलाफ़ थींदड़ कारवायुनि दौरान कीरत बाबाणी बि गिरफ़्तार थियो। जेल जूं सख़्तियूं सठायईं, पर पंहिंजे नज़रियाती वाबस्तगी तां पोइते न हटियो। आख़िरकार खेसि सिंध छॾण ते मजबूर कयो वियो। जलावतनी खां पोइ बि हिन मार्क्सी फ़िक्र, तरक़ी पसंद अदब ऐं सिंधी क़ौमी सुञाणप जी जदोजहद खे न छॾियो। हिंदुस्तान में रहंदे हिन सिंधी अदीबनि, तरक़ी पसंद लेखकनि ऐं खाबी धुर जे कारकुननि खे मुनज़्ज़म रखण में अहम किरदार अदा कयो। लेनिन बाबति संदसि किताब मैक्सम गोरकी जे नाविल मालवा जो तर्जुमो, अदब में क़दरनि जो सवाल ऐं ॿियूं केतिरियूं ई तसनीफ़ूं संदसि तरक़ी पसंद फ़िक्री वाबस्तगी जूं शाहिद आहिनि। अॼु जॾहिं सिंध में तरक़ी पसंद फ़िक्र, जमहूरियत, सेक्युलर सोच ऐं समाजी इंसाफ़ जी तारीख़ लिखी वेंदी त कीरत बाबाणी जो नालो हशू केवलरामाणी, सोभो ज्ञानचंदाणी, गोबिंद माली ऐं हैदर बख़्श जतोई जहिड़नि अॻवाननि सां गॾु वॾे एहतराम सां वरितो वेंदो। कीरत बाबाणी रुगो हिकु अदीब न पर सिंधी तरक़ी पसंद तहरीक जो हिकु रोशन बाब हो, जंहिंजो फ़िक्र ऐं जदोजहद ईंदड़ नस्लनि लाइ मशअले राह रहंदी। खाबी धुर वारो बंगाली अॻवान मौलाना अब्दुल हमीद भाषानी बि पंहिंजे दौर जो वॾो अवामी अॻवान हो। हिन बि हारनि जे हक़नि लाइ हलायल पंहिंजी तहरीक में शाह इनायत शहीद वारो नारो जेको खेड़े सो खाए लॻायो। मौलाना भाषानी बंगाल में तहरीक खे वधीक मज़बूत कयो। सिंध में चंबड़ ऐं सरहद में हश्त नगर ताईं हारियुनि खे मुनज़्ज़म कयाईं। 22 ऐं 23 मार्च 1970 ते पंजाब जे शहर टोबा टेक सिंह में हारियुनि जो कन्वेंशन कोठायईं, जंहिंमें 5 लखनि खां वधीक हारी गॾु थिया। 50 जे ॾहाके में ईअं ई हैदर बख़्श जतोई लखें हारी मुनज़्ज़म कया। बंगाल ऐं केरला में कम्युनिस्ट पार्टी जो वधीक असर रहियो आहे। केरला में कम्युनिस्ट तहरीक जो मुनज़्ज़म आगाज़ 1930 ईस्वी ऐं 1940 ईस्वी जे ॾहाकनि में थियो, जॾहिं मज़दूरनि, हारियुनि ऐं तरक़ी पसंद दानिशवरनि बरतानवी साम्राज ऐं जागीरदारी निज़ाम ख़िलाफ़ गॾियल जदोजहद शुरू कई। 1937 ईस्वी में ऑल इंडिया कम्युनिस्ट पार्टी जे असर हेठि केरला में पार्टी जो बुनियादु वधीक मज़बूत थियो। 1940 ऐं 1950 में ज़मीनी सुधारनि, हारियुनि जे हक़नि ऐं मज़दूरनि जे मुनज़्ज़म जदोजहद कम्युनिस्टनि खे अवामी सतह ते वॾी मक़बूलियत ॾिनी। 1957 में केरला दुनिया जे पहिरीं अहिड़ी जमहूरी रियासत बणिजी वई जिते कम्युनिस्ट पार्टी चूंडुनि ज़रिए अक्सरियत हासिल करे हुकूमत ठाही। AMS नंबू देरपाद जी क़यादत में कम्युनिस्ट हुकूमत ज़मीनी सुधारनि, तालीम जे वाधारे ऐं समाजी इंसाफ़ लाइ अहम कदम खयां। बाद में सियासी बहराननि ऐं मरकज़ी हुकूमत जी मुदाख़लत सबबि 1959 ईस्वी में इहा हुकूमत बरतरफ़ थी वई, पर केरला में कम्युनिस्ट पार्टी ॿीहर मुनज़्ज़म थी वधीक मज़बूत थी उभरी। वक़्त सां गॾु पार्टी 2 वॾनि धड़नि में विरहाइजी वई। 1964 में हिंदुस्तान जी असल कम्युनिस्ट पार्टी अंदरि नज़रियाती इख़्तिलाफ़ पैदा थिया। हिकु धड़ो वधीक सोवियत यूनियन ऐं पार्लिमानी सियासत ॾांहुं माइल हो, जॾहिं त ॿियो धड़ो मार्क्सिस्ट वधीक सख़्त इनकलाबी ऐं तबक़ाती जदोजहद वारी सोच रखंदड़ हो। उन ई धड़े मां CPIM यानी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट वजूद में आई। केरला जो कम्युनिस्ट तजुर्बो अॼु बि हिंदुस्तान में हिकु कामयाब अवामी तहरीक ऐं जमहूरी चूंडुनि ज़रिए इक़्तिदार हासिल करण जो अहम मिसाल सम्झो वञे थो। जॾहिं ॿी आलमी जंग शुरू थी त केतिरनि कम्युनिस्टनि उन खे साम्राजी जंग करार ॾिनो।
पर जॾहिं नाज़ी जर्मनी सोवियत यूनियन ते हमलो कयो त सूरत-हाल तब्दील थी वई। पोइ कम्युनिस्ट पार्टी जंग खे फाशिज़म खिलाफ़ अवामी जंग करार ॾिनो। प्रोफेसर जमाल नकवी मुताबिक़ उन वक़्तु सोवियत यूनियन खे बचाइण आलमी तरक़ी पसंद कुवतनि लाइ अहम सवाल बणिजी वियो हो। इन्ही फैसले ते घणी तनक़ीद बि थी, पर कम्युनिस्टनि जो मौक़िफ़ हो त फाशिज़म इंसानियत लाइ सभ खां वॾो ख़तरो आहे। 1947 में नंढे खंड जो विरहाङो थियो। विरहाङे सां कम्युनिस्ट तहरीक बि विरहाइजी वई। 1947 जे जुलाई महीने में नंढे खंड जे विरहाङे खां कुझु हफ़्ता अॻु सिंध जे कम्युनिस्ट अॻवान कादिर बख़्श निज़ामाणी ऐं पंजाब जे कुर्बान इलाही पाकिस्तान कम्युनिस्ट पार्टी जे क़याम जो ऐलान कयो। इहो क़दम कलकत्ते में थींदड़ ऑल इंडिया कम्युनिस्ट पार्टी जे अहम इजलास खां अॻु खयो वियो हो। कम्युनिस्ट पार्टी जी उन दौर जी मरकज़ी क़यादत कादिर बख़्श निज़ामाणी जी कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे बुनियाद विझण वारे हिन फैसले खे रद्द करे छॾियो। पाकिस्तान जो हुक्मरान तबको कम्युनिज्म खे रियासत लाइ ख़तरो समझंदो हो। ओभर पाकिस्तान ख़ासि तौर बंगाल कम्युनिस्ट ऐं तरक़ी पसंद सियासत जो वॾो मर्कज़ बणिजी वियो। शागिर्द तहरीकूं, मज़दूर यूनियनूं ऐं ॿोली जी तहरीक में खाबी धुर जो अहम किरदार हो। 1960 ईस्वी ऐं 1970 वारो दौर सिंध जी सियासी तारीख़ में हिकु अहिड़ो दौर हो जॾहिं शागिर्द सियासत, तरक़ी पसंद फिक्र, क़ौम परस्ती, जमहूरियत ऐं आमरियत ख़िलाफ़ जदोजहद हिक ॿिए सां ॻंढिजी नई सियासी शऊर खे जनम ॾेई रही हुई। इन्ही दौर में हिकु नालो आहिस्ते आहिस्ते सिंध जी मुज़ाहिमती सियासत जी अलामत बणिजी उभरियो। उहो नालो हो कामरेड याम साकी जो। याम साकी सिर्फ़ हिकु सियासी कारकुन न हो, पर हू उन नस्ल जी नुमाइंदगी कंदो हो जंहिं आमरियत, वन यूनिट, क़ौमी जबर ऐं तबक़ाती इस्तेहसाल ख़िलाफ़ बग़ावत खे पंहिंजी सियासी ज़िंदगी जो मक़सद बणायो। 1962 में थर जे इलाक़े छाछरे मां मैट्रिक करण बाद जाम साकी हैदराबाद पहुतो, जिते हिन गवर्नमेंट सचल सरमस कॉलेज में दाख़िला वरिती। ही उहो ई ज़मानो हो जॾहिं संदसि राब्तो अंडरग्राउंड कम्युनिस्ट पार्टी सां थियो। संदसि सियासी तरबियत में हिकु रिटायर्ड उस्ताद इनायतुल्ला ऐं बाद में कामरेड अज़ीज़ सलाम बुखारी अहम किरदार अदा कयो। हैदराबाद उन दौर में तरक़ी पसंद फिक्र जो मर्कज़ बणियल हो। सिटी कॉलेज, हॉस्टलूं, क़ौमी किताब घर ऐं अदबी हल्का सियासी बहसनि सां भरियल हूंदा हुआ। नौजवान शागिर्द मार्क्स, लेनिन, माओ ज़ेतुंग, चीनी ऐं रूसी इनकलाब बाबति पढ़ंदा हुआ। जाम साकी जल्दी शागिर्द सियासत जो सरगर्म चहिरो बणिजी वियो। हिन वन यूनिट ख़िलाफ़ पंफलेट लिखिया, दस्तख़ती मुहिम हलाई ऐं शागिर्दनि जे हक़नि लाइ तहरीकूं मुनज़्ज़म कयूं। 4 मार्च 1967 ते सिंध यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर हसन अली अब्दुर्रहमान जी बरतरफ़ी ख़िलाफ़ शागिर्दनि एहतजाज शुरू कियो। इहा तहरीक जल्दी वन यूनिट ख़िलाफ़ अवामी मुज़ाहिमत में तब्दील थी वई। यूसुफ लगारी सां गॾु जाम साकी, मीर थेबो, महर हुसैन शाह, कादिर बख़्श जतोई, नदीम अख्तर ऐं ॿिया साथी इन्ही तहरीक जी अॻवाणी करे रहिया हुआ। उन वक़्त जे कमिश्नर मसरूर हसन शागिर्दनि मथां सख़्त तशद्दुद करायो। शागिर्द गिरफ़्तार थिया, जेल भरिया विया, पर तहरीक दबजी न सघी। 3 नवंबर 1968 ते सिंध जी मुख़्तलिफ़ शहरनि जी शागिर्द तंज़ीमुनि गॾिजी सिंध नेशनल स्टूडेंट फेडरेशन क़ाइमु कई। उनमें हैदराबाद, सखर, दादू ऐं नवाबशाह जी शागिर्द तंज़ीमुनि जा अॻवान शामिल थिया। SNSF उन वक़्तु सिंध जी तरक़ी पसंद शागिर्द सियासत जी सभ खां अहम तंज़ीम बणिजी वई। जाम साकी, मीर थेबो, महर हुसैन शाह, शाह मोहम्मद शाह, अमानुल्लाह शेख, नदीम अख्तर, हिदायत हुसैन, इनायत काश्मीरी ऐं ॿिया नौजवान अॻवान इन्ही तंज़ीम जो हिसो हुआ। चयो वञे थो तंज़ीम क़ाइमु थियण जे 5 ॾींहं ते रियासती कार्रवाई शुरू थी वई। 8 नवंबर 1968 ते जाम साकी ऐं संदसि साथी गिरफ़्तार कया विया। उन्ही दौर में शागिर्द सियासत रुगो तालीमी मसइलनि ताईं महदूद न रही हुई, पर उहा क़ौमी हक़नि, जमहूरियत ऐं समाजी इंसाफ़ जी जदोजहद में तब्दील थी चुकी हुई। पाकिस्तान में कम्युनिस्ट पार्टी ते पाबंदी लॻल हुई, तंहिं करे पार्टी मुकमल तौर अंडरग्राउंड नमूने कमु कंदी हुई। पार्टी जो ढांचो सेल सिस्टम ते ॿधल हूंदो हो। हर सेल में 5 खां 7 माण्हू शामिल हूंदा हुआ। हिकु सेल खे ॿिए सेल जी ख़बर न हूंदी हुई। शागिर्दनि, मज़दूरनि, हारियुनि ऐं अदीबनि जा अलॻि अलॻि सेल हूंदा हुआ। ज़िले कमेटी, सूबाई कमेटी, मरकज़ी कमेटी ऐं पोलिट ब्यूरो ताईं सॼो निज़ाम सख़्त राज़दारी सां हलंदो हो। इहो मॉडल बुनियादी तौर सोवियत यूनियन जी कम्युनिस्ट पार्टी जे तिर्ज़ ते हो, जॾहिं त चीन जी माओ निवाज़ मॉडल खां पाकिस्तान जी कम्युनिस्ट पार्टी केतिरनि मामलनि में इख़्तिलाफ़ रखंदी हुई। रसूल पलीजो जी अवामी तहरीक ते माओइज़म जा असर हुआ, जॾहिं त पाकिस्तान जी कम्युनिस्ट पार्टी क़ौमी,
जमहूरी इनकलाब ऐं पोरियत इनकलाब जी ॻाल्हि कंदी हुई। छाकाणि त कम्युनिस्ट पार्टी पाबंदी हेठि हुई, तंहिं करे उन जा अॻुवाण ॿियनि सियासी पार्टियुनि अंदरि कमु कंदा हुआ। पाकिस्तान नेशनल पार्टी ऐं बाद में नेशनल अवामी पार्टी नेप अंदरि केतिरा ई कम्युनिस्ट अॻुवाण सरगर्म हुआ। मीर गौसबख्श बिज़नजो, मीर थेबो, ताज मरी, वज़ीर लाखो, रशीद अहमद शाह, अहमद खान जमाली ऐं ॿिया केतिरा ई माण्हू उन सियासी दायरे सां लाॻापियल हुआ।